राशन विराइण वारे मामले तां एमएनए सिकंदर राहपोटो ऐं डीसी जामशोरो विच में पैदा थियल इख़्तिलाफ़ ख़त्म। डीसी जामशोरो राहपोटा हाउस ते पहुची एमएनए खे परचाए वरितो। आईंदा एमएनए जे सलाह मशवरे सां राशन विराइण ते इतफ़ाक़। सिंध में कोरोना वायरस सबबि लॉकडाउन लागू करण खां पोइ सिंध सरकार पारां मुतासिर थींदड़ पोरियत ऐं ग़रीब माण्हुनि में राशन ऐं रोक रक़म विराइण वारे मामले तां डीसी जामशोरो फरीदीन मुस्तफ़ा ऐं एमएनए सिकंदर राहपोटो विच में पैदा थियल इख़्तिलाफ़ डीसी जामशोरो पारां माज़रत करण बाद ख़त्म थी विया ऐं ॿिन्ही धुरनि इख़्तिलाफ़ ख़त्म कंदे आईंदा हिक ॿिए जे सलाह मशवरे सां राशन विराइण ते इतफ़ाक़ कयो। वाज़ेह रहे त कुझु ॾींहं अॻु डीसी जामशोरो फरीदीन मुस्तफ़ा ऐं पीपल्स पार्टी एमएनए सिकंदर राहपोटो विच में घटि वज़न वारा राशन बैग ठाहण ऐं ज़िले में शफ़ाफ़ राशन जी विरासत न थियण वारे मामले तां इख़्तिलाफ़ पैदा थिया, जंहिं बाद अॼु डीसी जामशोरो राहपोटा हाउस सेवण में पहुची एमएनए सां मुलाक़ात कई ऐं पैदा थियल ग़लतफ़हमियुनि ते खौंस माज़रत कई। ज़रियनि मूजिबि डीसी जामशोरो पारां आईंदा एमएनए जे सलाह मशवरे सां ज़िले में राशन जे तक़सीम खे यकीनी बणाइण वारे ख़ातिरे बाद एमएनए सिकंदर राहपोटो इख़्तिलाफ़ ख़त्म करे छॾिया। इख़्तिलाफ़ ख़त्म थियण बाद डीसी जामशोरो फरीदीन मुस्तफ़ा ऐं एमएनए सिकंदर राहपोटो समाजी तंज़ीम तरतीब पारां मुनक़िद कयल तक़रीब में शिरकत लाइ मंछूर ढंढ पहुता, जिते 40 मुस्तहिक़ औरतुनि खे रोज़गार लाइ 20-20 हज़ार रुपयनि जा चेक ॾिना विया। एमएनए सिकंदर राहपोटो डीसी जामशोरो सां इख़्तिलाफ़नि जी तस्दीक़ कंदे चयो त राशन विराइण वारे मामले तां डीसी सां इख़्तिलाफ़ थिया हुआ, जेके हाणे ख़त्म थी विया आहिनि। ॿिन्ही धुरनि विच में थियल ठाह दौरान एसएसपी जामशोरो अमजद शेख, एएसपी अलीना राजपर, असिस्टेंट कमिश्नर नूर अहमद खोरो ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूदु हुआ। ज़ुल्फ़कार सोलंकी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सेवण।